अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अयाश परस्तन अरबन हथा सिंध जाओ नाज़िम जो थियो कतल तलवार पखी जो शिकार असिल हकीकत। अरब शहज़ादा जॾहिं बि शिकार ते ईंदा आहिनि त अकेला छो ईंदा आहिनि? उन्हनि सां गॾु संदन ख़ानदान वारा या घर वारियूं गॾु छो न आहिनि हूंदियूं? उन्हनि खे तलूर पखी या हरण जो गोश्त पसंदि न आहे, पर असिल कहाणी कुझु ईअं आहे त अरब शहज़ादा जॾहिं शिकारगाह में ईंदा आहिनि त महल खां परे खेमा बस्ती क़ाइमु कई वेंदी आहे, जिते ॿापारी खां पोइ शिकार शुरू कयो वेंदो आहे। शिकार में शिकरा, घोड़ा, कुता, बाज़ इस्तेमालु थींदा आहिनि। शिकार करण खां पोइ शिकार पचायो वेंदो आहे। बारबी कयो, कढ़ाई, स्टीम रोस्ट समेत केतिरनि ई क़िस्मनि जा ताम तयारु करे इशा खां पहिरीं खाधा वेंदा आहिनि। बाद में शहज़ादा पंहिंजनि खेमनि जो रुख कंदा आहिनि, जिते अरबन जा वाठा वॾेरनि, सरदारनि, मक़ामी इंतिज़ामिया ऐं माण्हुनि जे ताउन सां उन्हनि शहज़ादनि जे निफ़सानी हवस पूरी करण लाइ नंढी उमिरि जूं मक़ामी छोकिरियूं पेश कयूं वेंदियूं आहिनि। उन ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखियो वेंदो आहे त छोकिरियूं मक़ामी मतिलबु पाकिस्तानी हुजनि, जिन जी उमिरि नंढी हुजे। शहज़ादनि खे पेश करण खां पहिरीं उन्हनि छोकिरियुनि खे ख़ासि तरबियत ॾिनी वेंदी आहे त शहज़ादनि खे कंहिं क़िस्म जी मज़हमत या परेशानी खे मुंहुं न ॾियणो पवे। अंदरि जो कुझु त केरु नथो ॼाणे त उन्हनि छोकिरियुनि सां छा थींदो हूंदो, पर उहो ई थींदो हूंदो जेको हिकु बाज़ कंहिं मासूम पखी सां कंदो आहे। मुंहिंजो पूरी क़ौम खां सुवालु आहे त छा असां दलाल आहियूं या ही मुल्क का हीरा मंडी आहे? चंद पैसनि ऐं वीज़ा इनामात जे एवज़ असीं पंहिंजूं नियाणियूं विकिणूं था। कहिड़े कम जो असांजो एटम बम, कहिड़े कम जी असांजी आज़ादी जेका हज़ारे जानियूं ॾेई हासिलु कई हुई? केॾा हली वञे थी असांजी क़ौमी ग़ैरत जॾहिं उहे शहज़ादा पाण में वेही पाकिस्तान क़ौम जी इज़त ऐं ग़ैरत खे तार तार कनि था। असीं जिन शहज़ादनि जी झुकी सलामी भरींदा आहियूं, उन्हनि जो पूरो मुल्क पाकिस्तान जे कंहिं हिकु शहर खां बि नंढो हूंदो आहे ऐं कमज़ोर एतिरो जेकॾहिं रुगो हिकु ब्रिगेड फ़ौज मोकिली वञे त जंग विढ़ण खां सवाइ हथियार फिटा करे छॾनि। पर मुंहिंजे ख़्याल में ॾोह उन्हनि शहज़ादनि जो न आहे, ॾोह असांजो आहे। छो त जॾहिं असां क़ौमी इज़त ऐं ग़ैरत खे थलाह में रखी बाज़ार में बीहंदासीं त ख़रीदार त कोई बि थी सघे थो। एतिरी बेइज़ती ऐं ख़ुआरी खां पोइ असांखे उहो एटम बम पंहिंजे दराल हुकूमत में रखी हलाए छॾणु घुरिजे। शायदि हिते ॿीहर जेका क़ौम आबाद थिए त उहा असां वांगुरु हिन धरती ते बोझ न हुजे। त नाज़रीन, ही हुई वीडियो। उम्मीद कंदासीं वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हुजे। इन हवाले सां अगरि अव्हां जो को सवाल आहे त असांखे कमेंट बॉक्स में सवाल करे सघो था। महिरबानी।